भाग ॿियों ऐं श्लोका पहिरीं उन में लिखियल आहे एकम इविदित्रम, मतिलबु भॻवानु सिर्फ़ु हिकु आहे, ॿियो कोई भॻवानु न आहे। ऐं अगरि तव्हां पढ़ंदो श्वेता उपनिषद आद्या 6 श्लोका 9 ना चासि कसित जनिता न जिदिपा, उन भॻवान जा कोई बि वालदेन न अथसि, न माता अथसि न पिता अथसि। अगरि तव्हां पढ़ंदव श्वेता उपनिषद आद्या 4 श्लोका 19 ना तस्या प्रतिमा अस्ति, उन भॻवान जी का बि प्रतिमा न आहे, का बि पेंटिंग न अथसि, का बि इमेज न अथसि। अगरि कोई चवे थो त भॻवान जी इमेज आहे, भॻवान खे कोई इमेज ॾिए थो, त असां हुनखे ॿुधाईंदासीं त तव्हां श्वेता उपनिषद आद्या 4 श्लोका 19 जे ख़िलाफ़ था वञो। ऐं लिखियलु आहे श्वेता उपनिषद आद्या 4 श्लोका 20 तस्या रूपम न दृश्यते न कश्चित् चक्षुषा प्रतीयते, त उन भॻवान जो रूप कोई बि नथो ॾिसी सघे, उन भॻवान खे कोई बि आम अखि सां नथो ॾिसी सघे। ऐं अॻिते हली करे लिखियलु